8.5 तोखे मिलिया आहिनि मां 9,000 चाहे तोखे 8.5 मिलिया आहिनि तोखे छा चयनि तोखे मूंखे कुझु कोन चयनि बसि ॾिननि। अच्छा 500 रुपया कटियो तोखे पैसा ॾिननि तो हुन सां ॻाल्हायो कोन त जेको आहे सो मुंहिंजा छो था पैसा कटियो न मां कोन ॻाल्हाए तो कोन चयो हुनखे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। हफ़्ते खां कटौतीअ ख़िलाफ़ दाहूं करे थकिजी पिया आहियूं। दाहुनि जो दाद फ़रियाद न थी सघियो आहे। उन सिलसिले में यूसी कोटड़ी कबीर जे BISP जे मुस्तहिक़ औरतुनि मचिरजी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुस्तहिक़ औरतुनि ॿुधायो त को बि असां ग़रीबनि जो धणी साईं कोन्हे। HBL खानवाण कोटड़ी कबीर मेरापुर समेत शहरनि जा एजेंट ज़ुल्म कंदे असांजे वज़ीफ़े मां 500 रुपया गैर क़ानूनी कटौती कनि था। 500 रुपया कटण नथा ॾियूं त असांखे धमकियूं ॾेई चवंदा त तव्हांजा पैसा कोन आया आहिनि। हिननि वधीक चयो त सॼो ॾींहुं समी बी थकी पिया आहियूं, पीअण लाइ पाणी बि न आहे। करबला जहिड़ो मंज़र लॻो पियो आहे। हिननि वधीक चयो त असां हफ़्ते खां वठी दाहूं ऐं कुकूं करे थकिजी पिया आहियूं, को बि असांजो दाद फ़रियाद ॿुधण वारो न आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।